अस्सलाम वालेकुम तमाम स्टूडेंट्स पेरेंट्स टीचर्स ऐं असांजा सभई ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ खे सिराज अहमद शेख तरफ़ां अस्सलाम वालेकुम। जेकॾहिं हींअर ताईं मुंहिंजो यूट्यूब चैनल फॉलो न कयो आहे त सिराज मैथ ऑफिशियल खे यूट्यूब ते सर्च करे ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लिंक दोस्तनि सां शेयर कयो त जीअं तालीमी ऐं दिलचस्प वीडियोस मिली सघनि सभिनी खे। अॼु असांजो टॉपिक आहे ऑपरेशन ऑन सेट्स, सेटनि ते ऑपरेशन। यूनियन ऐं इंटरसेक्शन असां ऑलरेडी सीखी चुका आहियूं, उन वीडियोस जेके आहिनि उहे चैनल ते मौजूदु आहिनि ऐं सर्च करे ॾिसी सघो था। अॼु जो नओं टॉपिक आहे असांजो ए माइनस बी, जेके चइबो आहे ए डिफरेंस बी यानी ए ऐं बी जो फ़र्क़ु, बी माइनस ए यानी बी डिफरेंस ए यानी बी ऐं ए जो फ़र्क़ु। हिते असां ॿ सेट खया आहिनि, सेट ए ठाहियो आहे असां 1 2 3 4 5 पहिरियां 5 कुदरती अदद, ऐं सेट बी जा रुकन में लिखिया आहिनि असां 2 4 6 8 10 यानी पहिरियां 5 ॿधी अदद। जॾहिं असां ए माइनस बी मालूम कंदासीं त तमामु ईज़ी आहे, छा कंदासीं ए ऐं बी जा जेके हिकु जहिड़ा रुकन आहिनि उन्हनि खे कैंसिल करे छॾींदासीं, कटे छॾींदासीं ऐं बाक़ी जेके ए में बचनि था उन्हनि खे असां सॉल्यूशन सेट में लिखंदासीं। यानी 2 4 कटजण खां बाद में ए में छा थो बची वञे, 1 3 ऐं 5। इन करे असां हिते ए माइनस बी जे आंसर में सॉल्यूशन सेट में 1 3 ऐं 5 खे रखियो आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह जॾहिं असां बी माइनस ए जो सॉल्यूशन सेट ठाहींदासीं त साॻिया ई 2 ऐं 4 जेके हिकु जहिड़ा आहिनि ॿिन्ही में उहे कैंसिल थी वेंदा, कटिजी वेंदा, ऐं बाक़ी जेके बी में रहिजी वञनि था 6 8 ऐं 10 उहे असांजे सॉल्यूशन सेट में अची वेंदा। यानी बी माइनस ए जो सॉल्यूशन सेट असां वटि मिलंदो 6 8 ऐं 10। अच्छा, नोट करण जी ॻाल्हि इहा आहे, यादि रखण जी ॻाल्हि इहा आहे त ए माइनस बी कॾहिं बि इक्वल न हूंदो आहे बी माइनस ए जे। इन्हनि ॿिन्ही जो जेको आंसर मिलणो हूंदो आहे उहो कॾहिं बि पाण में बराबरि न हूंदो। उमेद त इहो जेको टॉपिक तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। अहिड़नि वधीक मालूमाती ऐं तालीमी वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे फॉलो कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। तमामु वॾी महिरबानी।